सन्ही तलवार खां तिखी उन जे मथां पर मां विछाया गुज़र तुंहिंजी उम्मत मथों करे जन्नत ॾे हली वञे। जिब्राइल इहो अर्ज़ कयो या न कयो? चओ त कयो। जिब्राइल अर्ज़ कयो। हाणे ज़रा जिब्राइल ॾिठा मोटी हलऊं। जिब्राइल इएं छो कयई? जिब्राइल चयो इन करे कयुमि जो मूंखे खपे पई रज़ा ख़ुदा जी। जिब्राइल इएं छो कई? जिब्रील जवाब ॾिनो मूंखे खपे पई रज़ा ख़ुदा जी। जॾहिं अल्लाह जी रज़ा तलब कयमि त ॾिठमि त ख़ुदा जी रज़ा उन में आ जंहिंमें रज़ा मुस्तफ़ा जी। जॾहिं मां मुस्तफ़ा करीम जे दरबार में निगाह कई मुंहिंजे अखियुनि जे आॾो सॼो मंज़र आयो त जॾहिं आधी राति जो मुंहिंजो मुस्तफ़ा उथंदो आहे पंहिंजे गुनहगार उम्मत लाइ रोई दुआऊं घुरंदो आहे। यानी जेकॾहिं महबूब मुस्तफ़ा खे राज़ी करणो आहे त उन जे उम्मत सां प्यार करणो आहे। जॾहिं प्यार करणो आहे त ग़ुलामी बि क़बूल करणी आहे। ऐ मुसलमान अञा मक़सद मुझो अनकम्प्लीट आहे। इते भी अञा जुमला चवण थो चाहियां जेके ताजदार ख़त्म नबूवत जे शान जे लाइक़ आहिनि। जंहिं जगह ते जिब्रील नूरानी मलाइकन जो सरदार हिकड़ो इंच मथे हले उन जो जिस्म जा पर जले। ॿुधा मुझे करीम मुस्तफ़ा जे जिस्म ते जिब्रील जे जिस्म ते नूरानी पर मुझे मुस्तफ़ा जे जिस्म ते खदर जो कपड़ो। जवाब दे। जिब्रील जे जिस्म ते नूरानी पर मुझे मुस्तफ़ा जे जिस्म ते खदर जो कपड़ो। जवाब दे। जंहिं जगह ते जिब्रील जा पर जलन उते कपड़े जी कहिड़ी हैसियत आहे? जवाब मिलियो उते ॻाल्हि परन जी न है कपड़न जी न है उते ॻाल्हि निस्बत जी आहे। जिब्राइल जे मथे ते भले पर हुजन जली वेंदा मुझे मुस्तफ़ा जे जिस्म ते कपड़ो भी हुजे त उन जो हिकड़ो धागो भी हेॾे होॾे कोन थींदो। कपड़ो त अलग ॻाल्हि आहे पर मुझे करीम मुस्तफ़ा जी नालैन के भी कुछ न थींदो। मोटी अचां पंहिंजे मौज़ूअ ते। बस सॼे ॻाल्हि मां हिकिड़ी ॻाल्हि चवण पे चाहियमि त मुंहिंजा मुस्लमान भा कसरत सां मुंहिंजे महबूब ते दुरूदो सलाम पढ़ंदो रहो। रब तुंहिंजो बेड़ो पार करे छॾींदो। दिल खोले चो सल्लल्लाहु। आवाज़ ॾे न। छो त सलात ऐं दुरूद पढ़ण में राज़ वॾो आहे। दुरूद पढ़ण सां छा मिलंदो आहे? थोड़ो ॿुधाए अॻिते हलां। हिकिड़ी दिलि चवे थी शेर शाइरी पढ़ां ॿिए पासे चवां तो शेरो शाइरी न कयां अॼु रुॻी क़ुरान पढ़ां ऐं तारीख़ खे आॾो रखी करे पंहिंजे नौजवान मुस्लमान भाउ खे पंहिंजे नौजवान खे ज़हनी तौर ते तयारु कयां त ताजदार ख़त्म नबूवत छा आहे। अज़ीज़ाने मन पर ॻाल्हि चढ़ी आई आहे इन करे थोड़ो तो चवां त जेको दुरूद पढ़ंदो आहे उनखे छा मिलंदो? तो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले तो मदीने जो घोट हुज़ूर। तो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले तो मदीने जो घोट हुज़ूर मिले। थी वञे थी जन्नत जी तसला चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। याद रख छोटकारो दुरूद दोहारन जो इलाज दुरूद बीमारन जो।
दुनिया चवे कैंसर ला इलाजा पर रूए जमीन ते निहार मुस्लिम हुजे या नान मुस्लिम कंट्रीज जिथे भी निहार जिथे भी कैंसर जो इलाज हली रहियो आ उते हली रहियो आ अर्रहमान अल्लमल कुरआन खलकल इंसान अल्लमहुल बयान। दुनिया चवे कैंसर ला इलाजा पर नान मुस्लिम भी समझे पियो तो अगर इलाजा तो अल्लाह जो कुरान इलाजा। रब जे कुरान करीम खे हलायो अल्लाह जे कुरान करीम जी तिलावत थींदी वींदी इंसान जे जिस्म जा मर्ज दर्द रब सब दूर फरमाइंदो वींदो। आ इलाज दुरूद बीमारन जो आ इलाज दुरूद दुहारन जो ही वजीफो दस्यो हर हिक वलियुल्लाह चौ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। आशिकन ज्यादा ट्रोपाई निराहल होदा जिब्राइल अर्ज के या रसूल अल्लाह मुझा पर हुजन पुलसराज जे मथा तुझी उम्मत गुजर करे आला हजरत दा के चे जिब्राइल तुझे परन ते चढ़ी व्यासी त पो दीवाना छा जाओ। आला हजरत चयो ओ जिब्राइल दीवाना जन्नत में इए वींदा निगाहे मुस्तफा ते हुनन जी अख पवंदी इए उडामी वींदा जो तुझे परन खे भी खबर कान पवंदी दीवाना जन्नत में पहुंची वींदा। याद रखी छड़ मुझे मुस्तफा जा दीवाना तो के जिब्राइल जे परन जी जरूरत ना है अगर तुझे सीने में निस्बत मुस्तफा आहे तपो तो के कहीं भी शे जी जरूरत ना है अगर सीने में इश्क मुस्तफा है चौथ ही जेका कादियानियता ये जेका मिर्जा इज्जता इन जो एकड़ो ही मकसद हुयो त आशिकन जे सीने में इश्क मुस्तफा के कढियो वने उनन के केड़ी खबर तही कटजी सघन था मिटजी सघन था लेकिन दुनिया के बुधाइंदा ये सर कट तो सकता है लेकिन झुक नहीं सकता। अज ज़हन हाणे नौजवान पांजे ज़हन के तैयार करे वे हो अगर कलम थो त कलम के तैयार करे वे हो कापी थो त कापी के तैयार करे वे हो अगर अल्लाह जे ज़ात तुझे ज़हन में कुशादगी अता फरमाया त पांजे हिन ब्रेन वाले कंप्यूटर के तैयार करे वे हो बुधंदा हलो कुरान पढ़ंदो थो हला समझाइंदो थो हला कादियानियत आहे छा मिर्जाइयत आहे छा रुगी गाल एस ताईं महदूद ना है एस ताईं महदूद ना है मुझे पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ऐलान फरमायो हो दुनिया जे अंदर 30 माण्हू नबूवत जी कुड़िया ने कज़ाब ऐं दज्जाल होंदा दज्जाल जे सूरत में ईंदा या कज़ाब जे सूरत में ईंदा अचो त तव्हां के बुधाया उन्हनि मां 3 माण्हू कहिड़ा जन हुजूर जे पाक दौर जे अंदर नबूवत जी दवा कई हुई बुधाया न ताजदार खत्म नबूवत आ न अज बुध उहे गालियों बुध जेके तो जिंदगी में भले न बुधियूं हुजन तारीख जे हवाले से लेकिन पहली आयत जो तर्जुमो बुध अल्लाह फरमायो वल्लाहु यासिमुक मिनन नास। सूरह माइदा केड़ी सूरत सूरह माइदा सिपारो 6 मुझा दोस्त अजीज उन सूरत जो मुख्तसर हिस्सो तिलावत कयम अल्लाह फरमायो वल्लाहु यासिमुक मिनन नास ओ मुझा सोना मुस्तफा ऐं तुझो अल्लाह मानन खां तुझी हिफाजत फरमाइंदो
तवज्जह रहे अल्लाह जे ज़ात बाबरकात आदम अलैहिस्सलाम के नबी जे सूरत में मोकलियो, लेकिन उन जे हिफाजत जो ऐलान न कयो। इब्राहिम अलैहिस्सलाम के खलील बनाए मोकलियो, हिफाजत जो ऐलान रब को न फरमायो। इस्माइल अलैहिस्सलाम के मोकलियो, हिफाजत जो ऐलान रब को न फरमायो। हिफाजत कायनात जे ज़र्रे ज़र्रे जी मुझो रब करे रहियो आ, लेकिन हिफाजत करण भी शय आ, हिफाजत जो ज़िम्मो खणण भी शय आ। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे हज़रत ईसा मसीह अलैहिस्सलाम ताईं कंहिं बि नबी जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो न खयो। अगर ज़िम्मो खयो आ त 1,24,000 कमो बेश अंबिया मां अल्लाह ज़िम्मो खयो आ त तुझे मुझे आका इमामुल अंबिया मदीने जे ताजदार जो खयो आ। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात दुनिया जे अंदर सहीफ़ा मोकलिया, ज़मानत कान ॾिनी। ज़बूर मोकलियो, ज़मानत कान ॾिनी। इंजील मोकलियो, ज़मानत कान ॾिनी। मुंहिंजा दोस्त तौरेत मोकली, ज़मानत कान ॾिनी। पर जॾहिं यार जे मथां क़ुरान नाज़िल कयो, पाजे महबूब जे मथा सुनो कुरान करीम अल्लाह जे ज़ात नाज़िल फरमायो। ज़मानत जो ऐलान भी अल्लाह पाण फरमायो। अज इन बिन जुमलन ते ॻाल्हाइणो आ। अल्लाह तौरेत जी ज़मानत न, इंजील जी न, ज़बूर जी न, सहीफ़न जी न, सुहफ़ इब्राहीम व मूसा केतिरा ई सहीफ़ा कंहिंजी बि ज़मानत न खई। क़ुरान जी ज़मानत छो खई? अंबिया मां कंहिंजी बि ज़मानत न ॾिनी, मुस्तफ़ा जी ज़मानत छो ॾिनी? जे तूं ॿुधण जे लाइ तयार हई त पोइ हिकिड़ो दफ़ो हथ खणी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कॾहिं कॾहिं दोस्त खे आस्ते ॻाल्हि चइबी आहे त हीअ ॻाल्हि ॿुध, छो आपस की बात है। उहा वरी थोड़ी आस्ते चइबी आहे। हिकिड़ो जुमिलो आस्ते ॿुधो, अल्लाह ग़ैब आहे या न आहे? सोची पोइ ॿुधायो, सोची ॿुधायो। जे तव्हांजी ज़हनी अप्रोच एतिरी मथे न आहे त मां मोटी अचां हेठि, जेकॾहिं न त थोरो ॻाल्हायो। जे सम्झो था त अल्लाह ग़ैब माना ॻुझ, अल्लाह ॻुझ आहे या न आहे? पक्की ॻाल्हि आहे न? पोइ तोखे छा थियो आहे मुस्लमान? जेको न ग़ैब खे ज़ाहिर करे उनखे छा चइबो आहे? कौन समझे न? छो तो चम आपस की बात है, तो के समझ में कान आई। जेको ग़ैब खे ज़ाहिर करे उनखे छा चइबो आहे? जो आलमुल ग़ैब चइबो। चओ छा चइबो आहे? ग़ैब जो इल्म चइबो आहे। अल्लाह ग़ैब आहे, मुस्तफ़ा आलमुल ग़ैब आहे। अल्लाह जे ॻुझ खे अगर को ज़ाहिर करण वारो आहे त को ॿियो न आहे, अम्मा आमिना जो लाल महबूब मुस्तफ़ा करीम। अज़ीज़ाने मन या ईअं तोखे चई छॾियमि जो हिन मौज़ू खे मथे कोन्हे खणणो, पंहिंजी तरफ़ हलणो। टाइम हिते कलाक त यूं मां पहिरीं चयो न त नौजवान भट्टी फ़क़ीरनि असांखे टाइम ॾिनो आहे त इंशाअल्लाह ताला ईअं खुलियल मैदान हुजनि, थधड़ियूं हवाऊं हुजनि। ओ लॻी ॾखिण जी हीर मारूम जमीर, अल्लाह आऊं हिते बंद में बंदियाणी आहियां। लॻी ॾखिण जी हीर, ॾखिण जी हीर हुजे। सोच, ॾखिण जी हीर जॾहिं लॻंदी आहे काॾे खणी वेंदी आहे? उत्तर ॾे चओ काॾे खणी वेंदी आहे? उत्तर ॾे। जॾहिं उत्तर ॾे ॾियारींदे सिधो उत्तर ते महबूबे सुबहानी थोड़ो हीअं कुंड ॾे नज़र कंदे त गुंबज़े ख़ज़रा ॾऊं तोखे पावर मिली रहियो आहे।
अज़ीज़ाने मन दलील घणा आशिकन खे ॾींदो हा, पर अॼु दलीलन जे बजाय मां मंज़िल जे तरफ़ रवां दवां थी रहियो आहियां। मां अर्ज़ पे कयो अल्लाह कंहिं बि नबीअ जे हिफ़ाज़त जो कसम अल्लाह ज़मानत न कई, महबूब मुस्तफ़ा जी छो ॾिनी तवज्जह रहे, नौजवान तवज्जह रहे। इन करे जो इब्राहिम अलैहिस्सलाम खां बाद में नबी अचण वारो आहे, शीश अलैहिस्सलाम खां बाद में नबी अचण वारो आहे, इब्राहिम अलैहिस्सलाम खां बाद में नबी अचण वारो आहे, इस्माइल अलैहिस्सलाम खां बाद में नबी अचण वारो आहे, सोना मूसा कलीमुल्लाह खां बाद में ईसा अचण वारो आहे, नबी खां बाद में जंहिं नबी जिते अध में कम छॾियो वरी ॿियो अचे उनखे अॻिते खणण वारो आहे, जंहिं उते अध में छॾियो टियों अचे खणण वारो आहे, टीं अध में छॾियो चौथों अचे खणण वारो आहे। पर जवाब ॾे जॾहिं अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात महबूब खे मोकिलियो, अल्लाह ताला नबूवत जो दरवाज़ो बंदि कयो, न रुगी नबूवत जो दरवाज़ो बंदि कयो पर ऐलान भी कयो अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम। मता दुनिया जो को माण्हू समझे त दीन जो मामलो रहिजी वियो आहे, न न ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा अॼु असां दीन खे मुकमिल करे छॾियो आहे। व अतममतु अलैकुम निअमती, न रुगी दीन मुकमिल कयो आहे पर काइनात जूं मिड़ई कुझूं बि यार तुंहिंजे हवाले करे छॾियूंसीं। देगियूं हुजनि तहां जूं 5, जवाब ॾियो। सिजल ते का विरहण शुरू कंदव, बचाईंदा ईंदव जेॾी महिल पछाड़ीअ वारी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ खेप खाईंदी पोइ उनखे वंडे ॾींदव या बचाईंदव, चवंदो हाणे कंहिंजे लाइ रखूं, हाणे कंहिंजे लाइ रखूं। हे त तुंहिंजूं मुंहिंजूं देगियूं थियूं 5, रब जा ग़ैबी खज़ाना खुटण जा नाहिन, उन बेनियाज़ रब उन ग़ैबी खज़ानन जूं चाबियूं मुझे महबूब मुस्तफ़ा जे हवाले करे ऐलान कयो। व अतममतु अलैकुम निअमती, मुझा मुस्तफ़ा अॼु मिड़ई नेमतूं बि तो यार ते मुकमिल करे थो छॾियां। मां तोखे थो ॾियां, तूं जंहिंखे वणई तंहिंखे वञी ॾेई छॾिजां। वणई त उनखे ॾिजां जेको तलवार हथ में खयो तोखे शहीद करण लाइ घुमंदो वते, जे दिलि चवई त सॾड़ो करे उनखे ॾिजां, रुगी इरादो तूं कजां ग़ुलाम मां बणाए ॾींदो मैं। अज़ीज़ाने मले दे होडे टिरण जे बजाय मां अॻिते हलां, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात 12 रबीउन नूर जो जीअं जो सुबुह सादिक निकतो, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब जो ज़ुहूर फरमाए करे कायनात के ॿुधायो हाणे दरवाज़ो बंदि करे थो छॾियां, हाणे तख़्तियूं लॻण वारियूं हाणे तख़्ती बंदि करे थो छॾियां। अॼु खां बाद में मुंहिंजे यार खां बाद में को ईंदो ई कोन, छो कोन ईंदो, छो त जेको यार जो न हूंदो न खां पोइ कुझु थींदो ई कोन त ईंदो वरी किथां। अज़ीज़ाने मन मुझे करीम रब पंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के खातमुन नबीयीन वल मुरसलीन बनाए ऐलान करे छॾियो, मुंहिंजा मुस्तफ़ा तोखां बाद में कोई नबी न ईंदो। हाणे नबी बि कोन्हे अचणो, नबी बि नाहे अचणो। क़ुरान जूं आयतूं कोड कंदो हलां, मतां ईअं चओ त अॻ में नबियनि जी अल्लाह मदद कान कई। क़ुरान ॿुधो, इन्ना लनंसुरु रुसुलना, मुझे बेनियाज़ रब फरमायो असां पंहिंजे रसूलन जी मदद कंदा आहियूं। ॿी आयत में अल्लाह जे ज़ात फरमायो वक़त्लहुमुल अंबिया बिग़ैर हक़, अल्लाह जे ज़ात फरमायो केतिराई मां अल्लाह जा नबी नाहक क़त्ल कया वया, यानी ज़मीन ते केतिराई अंबिया नाहक भी क़त्ल कया वया। अल्लाह उन्हनि जी मदद भी कई। तव्हां खां थो पुछां, जे ख़ुदा न चाहे त केरु कंहिंखे छा थो करे? लेकिन बेनियाज़ रब जे कुदरत जा पंहिंजो हिकमतूं आहिनि। अल्लाह जॾहिं पंहिंजे महबूब जो ऐलान फरमायो, अल्लाह फरमायो ऐं मुंहिंजा महबूब ऐलान करे थो छॾियां, बेधड़क थी काइनात में पैगाम पहुचाइण तुंहिंजो कमु आहे, तुंहिंजी हिफ़ाज़त तुंहिंजे रब जो कमु आहे।
दुनिया जी तारीख़ लिखियो मदीने जो ताजदार जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तने तनहा वण जे हेठों आरामी हुया। दुश्मनाने इस्लाम मां हिकड़ो मुशरिकीने मक्का तेज तलवार के ज़हर हणी तलवार हथ में खड़ी निकतो आ काडे निकतो आ इन नियत सां तज मदीने जे ताजदार के शहीद करणो आ। उनके केड़ी खबर जेके रब रखे तेके कोई न चखे। उनके केड़ी खबर त महबूब मुस्तफ़ा जी ज़मानत बेनियाज रब पंहिंजे ज़िम्मे करे चुको आ। तलवार हथ में खणंदो ॻोल्हींदो जॾहिं उन वण जे साम्हूं आयो ॾिठई चारई पासा अबू बकर भी नाहे उमर फारूक भी नाहे उस्मान ज़िन्नूरैन भी नाहे अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जेको उहद जे जंग में जिया काबे जो तवाफ कबो आ इए मुस्तफ़ा जे चैनी पासे फिरण वारो भी नाहे। ॾिठई कोई यार मौजूद नाहे। खिलंदे तलवार कढी करे ज़हर मां आलूद तलवार दे निहारे मुर्गी ऐं हाणे आवाज़ करण जो इरादो थो करे त आवाज़ कयां त ऐ अल्लाह जा नबी सदाइण वारा तोखे मूंखां केरु बचाईंदो। अञा हिन आवाज़ कोन कयो त निगाहे मुस्तफ़ा आस्ते आस्ते पंहिंजा नेण खोले हिन दे निहारण भी शुरू कयो ऐं मुरकण भी शुरू कयो। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात मुरकंदे ॾिठो उन गुस्से में अची करे तलवार खे हीअं हिलाए चयो ऐ अल्लाह जा नबी अज तुझो यार कोई नाहे न तुझो अबू बकरा न तुझो उमरा न तुझो उस्माना न तुझो अलिया न तुझो तलहा न तुझो जुबैर कोई भी सहाबी नाहे। अज हिन तलवार का तो के केर बचाईंदो मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मुरकदे फरमायो हस्बी अल्लाह ला इलाहा इल्लहु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। मुझेला मुझो अल्लाह काफिया कह चयो चो मदीने जे ताजदार कह चयो वरी चो कह चयो मदीने जे ताजदार फरमायो मुझेला मुझो अल्लाह काफिया छो त हुन चयो तुझो अबू बकर नाहे तुझो उमर नाहे तुझो उस्मान नाहे तुझो अली नाहे तुझो तलहा नाहे तुझो जुबैर नाहे। मुझे मुस्तफ़ा फरमायो भले केर भी न हुजे जेको आहे उहो आहे। अज़ीज़ाने मन ज़ुबाने मुस्तफ़ा मां जॾहिं इहे पाक आयतूं तिलावत थियूं उहो जंहिंजे हथ में तलवार हुई जंहिंजे हथ में रोब हुयो वाह मुझा करीम रब ॾिसो मुझो करीम रब कीअं पंहिंजे कुदरत सां यार सां वाइदो निभाए रहियो आहे। उनखे ॾकणी लॻण शुरू थी वई हथ ॾकण शुरू थी विया तलवार हथ मां किरी पई। मुझो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सुकून सां आराम सां उथी करे उहा तलवार हथ में खणी पाण पुछनि था ॾे ख़बर हाणे तोखे केरु बचाईंदो। तवज्जह कजा मुसलमान तोखे केरु बचाईंदो। उन निहारे जवाब ॾिनो मूंखे ख़बर आहे त तूं भले अबे जो महबूब पुटड़ो ओ मुझा सुणा मूंखे ख़बर आहे त तुझे रब तोखे रहमत लिल आलमीन बनाए मोकिलियो आहे। ओ सुणा मूंखे ख़बर आहे त तूं यतीमन जो यार बेवफा सां भी कंदो प्यारा मूं त बेवफाई जी इंतहा कई आहे पर मूंखे यकीन आहे मुस्तफ़ा तूं मूंखे जन्नम रसीद कोन कंदे तूं पंहिंजे निगाह सां मूंखे जन्नत वारो बनाए छॾींदे।
अल्लाह अकबर। हसीनन जो हुस्न कयो कुल ई कठे, झलक महबूब जी सब खां मथे मथे। लखे चंद्र गॾो कजन भली मैदान अचन, करोड़ चंद्र गॾो कजन भली मैदान अचन। पिरीअ सां से भला पुजंदा किथे किथे, हसीनन जो हुस्न अहिड़ो कोई चेहरो रब ठाहियो ई नाहे, मुझे मुस्तफ़ा जहिड़ो को आयो ई नाहे। मुझे मुस्तफ़ा जहिड़ो को आयो ई नाहे, अहिड़ो पाक चेहरो मौला को ठाहियो ई नाहे। न ठाहींदो खुदा, न ठाहींदो खुदा, न चाहींदो खुदा, न चाहींदो खुदा, न ठाहींदो खुदा। मुबारक थई पुनल पियो वा असांजे यार पुखे हक, पुनल पियो वा असांजे यार पुखे पुखे। हसीनन जो हुस्न कयो कुल ई कठे, झलक महबूब जी सब खां मथे मथे। हसीनन जो हुस्न इते अकीदत जी गाल कंदो हला, छो तो सुन्नी हां नथो मुड़ी सघां। सुणे अब्दुल कादर जीलानी जे यारी खाइण वारो हां नथो मुड़ी सघां। सजण पीर जे दर जो मस्तानो हां नथो मुड़ी सघां। अकीदत ज़ाहिर कयां, अकीदत ज़ाहिर कयां। मुझे मुस्तफ़ा फरमायो मुझे ला मुझो रब काफिया, पर जंहिंखे मुंहिंजा दोस्त जहन्नम खां छोटकारो पियो मिले, उन निहारे चयो मुझे ला मुझो मुस्तफ़ा काफिया। याद रखी छद मुझे मुस्तफ़ा जेला मुझो अल्लाह काफिया, तुझे मुझे ला मुझो मुस्तफ़ा शाफिया। अल्लाह काफिया मुस्तफ़ा शाफिया, अल्लाह आलिमुल गैबा, अल्लाह हाज़िरो नाज़िरा, अल्लाह ज़ाहिरो बातिना। सब कुछ हुअण जे बावजूद रब कुछ भी तो के सिधो सो न ॾिनो, जेकी रब ॾिनो दरे मुस्तफ़ा तो ॾिनो। जॾहिं मालिक थी करे ख़ालिक थी करे तोखे सिधो नथो ॾे त तूं केरु थींदो हई सिधो ॾियण वारो? छा थियो अथई मुसलमान? होश कर, अखियूं खोल। उन बेनियाज़ रब ख़ालिक ऐं मख़लूक जे दरमियान में पंहिंजे यार खे पुल बनायो आ। जेको कुछ ईंदो आ तॾहिं बि इन पुल खां गुज़री पो ईंदो आ। जेकी कुछ वींदो आ उहो बि इन पुल तां गुज़री पो वींदो आ। याने अचण वारे जी ज़मानत बि मंज़ूरी मुस्तफ़ा ॾींदो आ, वञण वारे जी ज़मानत बि मुंहिंजो मुस्तफ़ा ॾींदो आ। इहो ही सबब आ चवण दे मुखे, छो त सहाबा जो दीवानो हां। सिर्फ जुबान सां चवण वारो न हां त मां सहाबा जो दीवानो हां, बल्कि अमलन दलील ॾियण जे लाइ तैयार हां। जॾहिं सुणे अबू बकर सिद्दीक़ खे कंहिंखे हुजूर फरमायो जंग जे लाइ सामान खणी अचो, सभई खणी आया। दिलबर अबू बकर सिद्दीक़ सुहिणो बि हड़ खणी आयो। सुहिणे उमर जो अॼु मेल खटी वियुसि, कहिड़ी ख़बर त खटण वारनि खां कोई कोन खटंदो। मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो अबू बकर जी मुझा दिलबर छा खणी आयो? या रसूल अल्लाह सब कुछ मेड़े चूंडे खणी आयो हां। बचड़न जेला, ज़ाल जेला, धीअरुनि जेला, पुटड़न जेला छा छॾे आयो हई?
कसम थई पांजे रब जो ईमानदारी से जवाब दे तो सुने अबू बकर सिद्दीक कहिड़ो जवाब दिनो सुने अबू बकर सिद्दीक जवाब दिनो या रसूल अल्लाह मुझे बचड़न जेला मुझो अल्लाह ऐं मुझो महबूब मुस्तफ़ा जो नालो छॾे आयो हाँ जॾहिं अबू बकर सिद्दीक जो ऐलान त मुझे ला मुझो अल्लाह ऐं मुस्तफ़ा काफ़िया त पोइ हर ईमान वारे जे ला बि ज़रूरी आहे त चवे त मुझो अल्लाह ऐं मुझो मुस्तफ़ा मुझे ला काफ़िया छो त अल्लाह बादशाहन जो बादशाह आहे पंहिंजी कुदरत सां उन रब महबूब मुस्तफ़ा के बनायो आहे बादशाह उहो बि पंहिंजे हिकमतुनि सां अज़ीज़ान मन मता ख़त्म नबूवत जो मामलो रहिजी वञे क़ुरान करीम जी आयत तिलावत पे कयम जंहिंजो तर्जुमो ॿुधायमि त अल्लाह जे ज़ात बाबरकात महबूब जे ज़मानत जो ऐलान इन करे कयो जो अल्लाह जे ज़ात खे महबूब खां बैद में ॿियो नबी आइणो कोन हुयो तमामु मामिलो हुज़ूर जे हथ ते मुकमिल करणो हुयो इन करे ज़मानत खई महबूब जेको मां रब चाहियां थो उहो मुकमिल तोखे करणो छो त तोखां बाद में कोई अचणो ही ना है जॾहिं अचण जी गुंजाइश ही ना है त कम रहाइणो ही ना है मुझे महबूब मुस्तफ़ा जा दीवाना दलील में कुरान पढ़ा शाहिद अबू बकर सिद्दीक कया शेरे खुदा जो मस्तानो हाँ शेरे खुदा जो दीवानो हाँ आले रसूल जो परवानो हाँ पर सुने अबू बकर सिद्दीक जो बार बार नालो इन करे तो वठा त मना उन असांजे मुसलमान भाउ खे समझ अचे जेको सुने अबू बकर जो नालो ॿुधी ठरी पवंदो आहे अब्दुल कादिर जीलानी घोट जो मुरीद त चइनी यारनि जो नालो ॿुधी ठरी पवंदो आहे पर जॾहिं पंजतन पाक जो नालो ॿुधंदो आहे न रुगी दिलि ठरी पवंदी आहे पर चओ दिलि जी बाग मदीने भरी पवंदिया इन करे बार बार तो पे चवा मुझा दोस्त अजीज जॾहिं क़ुरान करीम जी सूरत नाज़िल थी कहिड़ी इज़ा जा नसरुल्लाहि वल फतह वरअयतन नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा जॾहिं क़ुरान करीम जे न सूरत जो नुज़ूल थी रहियो आहे सहाबा ॾाढो ख़ुशि आहिनि जंगियूं करे 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 बच्चा कुर्बान करे करे जानियूं कुर्बान करे करे मां तव्हां खां थो पुछां जॾहिं न हब सही गर्मीअ में जून जुला जे घुट मां माण्हू एसीअ में पहुचंदो आहे ॿुधा सुख जो साह खणंदो आहे या उते रोअंदो आहे जवाब ॾे सहाबा जो कुर्बानियों सहाबा बच्चा जानियों कुर्बान करे रहा होया जिया कुरान करीम जो नुज़ूल थियो जुबान मुस्तफ़ा पढ़ी बुधायो त रब मुबारक इज़ा जा नसरुल्लाहि वल फतह फतिहूं थव वरअयतन नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा हाणे पंज पंज न 10 न पर मुझा मुस्तफ़ा तुझे दीन में टोलन जा टोला दाखिल थींदा हुजूर जा सब सहाबी खुश मुरकी रहिया हन लेकिन हिकड़ो यारा जेको रोई रहियो आहे हिकड़ो यारा जे अखड़न मां लुड़क लड़ी रहिया हन उहो केरा जो उहो यारा जेको हिजरत जे रात जो वफादारा हिजरत जे सफर में भी गड्डा तगार में भी गड्डा तो चो अज मुझे मुस्तफ़ा सा मज़ार में भी गड्डा जॾहिं दुनिया जा जबल दुनिया जा तूफान यार खे यार खां अलग करे न सघिया तो हिन ज़माने जूं इहे छोटड़ियूं वाचूड़ा कुछ भी को न करे सघंदा अज़ीज़ाने मन उन सुणे अबू बकर सिद्दीक जे अखियुनि में लुड़क कहे यार जे पुछो अबू बकर जो ख़ुशीअ जो ॾींहुं आहे अॼु खिलण जो ॾींहुं आहे अॼु रोई रहियो आहे अबू बकर सिद्दीक जवाब ॾिनो तव्हां कुझु ॿियो ॾिसी रहिया आहियो मां कुझु ॿियो ॾिसी रहियो
छा ॾिसी रहियो आ सुणे अबू बकर सिद्दीक़ जवाब ॾिनो जेको जंहिं कम लाइ ईंदो आ जॾहिं उहो कम पूरो थींदो आ उहो पंहिंजे